और पनीर पसंद मुझे भी थोड़ा पनीर रेडियो टेलीविजन पे 50 साल खां ऐं ॻाए रहियो अञा बि ॻायां पियो। मूं जेतिरो सिंधी प्रोग्राम लाइव ते न ॻायां। असांजो पंहिंजो ग्रुप आहे, नमूनो उथंदे सां कुदरत असांखे ॾियारे उस्ताद में दुआ सां मरी वेंदे मनड़ा ॿारो कंहिंसां न ॿोल तंहिंखां पोइ सागियानी बागियानी मूं ॻायो, उन खां पोइ वई दिल्ली ऐं आबदा परवीन ॻायो, जोश लथो माई भाॻी मूंखां पोइ ॻायूं ऐं ॿिया बि फनकार कई। मूं एतिरा प्रोग्राम कया आहिनि, कोई चैलेंज आहे सभु सिंधी प्रोग्राम जेके बि हींअर पाण खे स्टार्ट करनि था उहे अचनि मूंसां ॻाल्हाइनि, भली सीनियर आऊं आहियां। हाणे हिते अवॉर्ड जेको थो या त पैसनि ते ॾियनि था, हे जेके आहिनि पंहिंजा दानिश ऐं फलाणा फलाणा इन्हनि खे ख़बर न आहे। माना मुंहिंजी चाहे जो कोर्ट खे कंहिंखे अवॉर्ड ॾियनि, 5 रुपए अवॉर्ड ॾियनि, फन जो ॿेड़ी ॿोड़े छॾियो फन छा थो करे छॾियो। जे करे असीं बीमार लॻा पिया फनी दुनिया आहे कोन। फनी दुनिया में इहो आहे कंहिंखे भई सुठे तरीक़े सां हाणे वज़ीर साहब खे ख़बर ई कुझु कोन्हे, सम्झो उहो त बसि जॻह खे अवॉर्ड ॾींदो पर माण्हू खे कोन ॾींदो। शुकुर आहे ऐं मशीन ट्रैक्टर आहिनि, बीमार आहियां उथी नथो सघां, ॾिठो आहियां केरु इमदाद कंहिंखे केरु छा ॾींदो असांखे। हथु पेर तेल कमु नथो करे, पेर कमु नथा कनि ऐं ज़ोरी ज़बरदस्ती हलां पियो, उथां थो वेही नथो सघां, कंहिंखे चवां कंहिंखे कंहिंसां ॻाल्हाए, पंहिंजे ॿुधण वारो सच त ॻाल्हाइण वारो आहे वञा पियो चंदे जे गाॾी ते माण्हू चंद पे गाॾी जो फोटो करे हींअर आऊं पोइ फौजी वीचारनि खे किन चंदो कयो आहे 2-3 हज़ार कीअं अहिड़े तरीक़े सां वञा पियो कोन थींदो। ॻाइण जुमशाई में मूंखां पोइ कोन थींदो, छो त आऊं ख़ुदि ॻाइण में बुख मरी मूं नातूं ॻायूं, वरी नात खां बि 5 ॿिया पैदा कया, उहो उन्हनि में बुख मारी। हाणे उहो सो अलाए छा थी, ॻाइणु सवली ॻाल्हि कोन्हे। 50 साल मूं रिहर्सल कयो, बल्कि 4-4 कलाक 5-5 कलाक जेके बि कलाम ॻाया आहिनि मुंहिंजा सुठा विया आहिनि। बाक़ी हाणे उते उन्हनि जा ॾेती लेती जो आहे, रेडियो आहे या को बि जेको मीडिया आहे, उहो ॾेती लेती खां सवाइ फ़नकार खे अॻिते नथो वधाए, को न को जो लालच आहे। उहे उन्हनि खे बि सम्झणु खपे त भई फन छा आहे, सुर छा आहे, लय छा आहे, इहो उन्हनि खे ख़बर। फनकारनि सां इंसाफ़, फनकारनि खे कुझु ॾियणु खपे। जेके बि वीचारा फनकार हूंदा आहिनि, शौक़ु मां माण्हू फनकार थिए थो, पोइ बुख में असां कीअं हिनखे कीअं हिनखे सांधियो, असांखे ख़बर आहे त पोइ बाजे खे हिनखे आऊं चवंदो बाजे खे मुंहिंजो केरु हथु न आहे। माना असीं पंहिंजे गलनि खे बि ठाहींदा आहियूं 2-2 कलाक 3-3 कलाक, ऐं उन्हनि खे यादि करणु, कलाम यादि करणु सवली ॻाल्हि न आहे। ही को बि हिकिड़ो मिनिस्टर मूंखे कलाम जेको ॻाए ॾेखारे, एजाज़ शान हुजे उहो केरु बि हुजे, हिकिड़ो कलाम त ॻाए ॾेखारे, तमाश बि न आहे न। असे मारूला माल चारूला असे दोतीला